अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सेंट्रल लंडन। पाण जाणूं था त उमिरि कॾहिं बि बीठी नाहे न वरी बीहंदी। शेख अयाज़ चयो हो त सोन जहिड़ी जवानी असां खां खसे, वार चांदी कई उमिरि एॾी ठगी। वरी कंहिं ॿिए शाइर लिखियो, वार पंहिंजा छा रोज़ कारा करे उमिरि सां असां बसि ठगी था कयूं। माण्हू उमिरि सां ठगी त कंदो ई रहे थो, पर अॼोके हिन जदीद दौर में असीं उन दौर में दाख़िल थी चुका आहियूं जंहिंमें हर शइ खे फिल्टर कयो वञे थो। फिल्टर थी आयल तस्वीरनि में माण्हू जॾहिं माण्हू खे ॾिसे थो त सुञाणप में बि नथो अचे त छा ही उहो ई साॻियो शख़्स आहे जेको कॾहिं अहिड़ो त न हो। हाणे असल जे मथां नक़ल हावीअ थींदो पियो वञे। फिल्टर थियल चेहरा सुञाणप वञाए रहिया आहिनि। ईंदड़ दौर में हिक ॿिए खे सुञाणे सघिबो या न। केरु माण्हू हक़ीक़ी तौर ते पाण खे क़बूलण लाइ तयारु ई नाहे। फिल्टर जी मदद सां माण्हू निढे खां निढो ऐं हसीन खां हसीन नज़र अचण जी कोशिशि करे थो, पर माण्हू कॾहिं बि हक़ीक़त पसंदी जो मुज़ाहिरो नथो करे। मञूं था ज़िंदगी ज़िंदा दिली जो नालो आहे ऐं ज़िंदा दिली माण्हू खे पाण सुञाणण बि सेखारींदी आहे। ज़िंदगी ऐं ज़िंदा दिली बाबति ख़ूबसूरत लेखक लेखराज मेघवाड़ लिखियो, असांजे समाज में घटि जमार जो शौक़ु ॼण त हिकु रूहानी जिस्मानी जदोजहद बणिजी वई आहे, जंहिंजो बुनियादु इंसानी नफ़्सियात ते आहे। घटि जमार ॾिसण जी ख़्वाहिश में हर को पंहिंजे जीवन जो मुख्य हिसो रुगो ज़ाहिरी ख़ूबसूरती खे महफ़ूज़ रखण में गुज़ारे थो। ईअं महसूसु थिए थो ॼण त ॼमार इंसान लाइ कंहिं ॾोह वांगुरु थी वई हुजे, जंहिंखे हर हालत में लिकाइणु ज़रूरी आहे। घटि जमार ॾिसण जो मसइलो का नई ॻाल्हि न आहे। क़दीम वक़्त खां ई माण्हू फितरती अंसरनि जहिड़ोक मिसालनि जड़ी बूटियुनि ऐं बादशाहनि जे टोटकनि ज़रिए जवानी खे बरक़रार रखण जा जतन कंदा हुआ, पर हाणे जॾहिं समाज तरक़ी याफ़्ता थी वियो आहे त उहा कोशिश बि मुख़्तलिफ़ शकिलनि में साम्हूं अची रही आहे। हिन वक़्तु माण्हू पंहिंजी सुञाणप प्लास्टिक सर्जरी, बोतलनि में बंदि दवाउनि ऐं फिल्टरनि जे पोयां लिकाइण लॻा आहिनि। उनखां अलावा अकेले माण्हू खां वठी मशहूरु सितारनि ताईं हर कोई हिन ॻाल्हि जो क़ैदी बणियल आहे त घटि जमार नज़र अचे। सोशल मीडिया ते नौजवान नस्ल ॼण त मुस्तक़िल तस्वीरी जंग में मसरूफ़ आहे। हिकु अहिड़ी दुनिया में जिते तस्वीरी फिल्टर माण्हू जी असली सुञाणप बदिलाए छॾनि था। असांखे पाण खां पुछणु घुरिजे त छा असां वटि ज़िंदगी जो को असल रुख़ बचियो आहे। हर तस्वीरी पोस्ट कंहिं अहिड़ी दिलकशी जो आकाश बणिजी वञे थी जेका मसनूई फिल्टरनि जी तख़लीक़ हूंदी आहे, पर दिलि जे कोठियुनि में रखियल हक़ीक़ी जज़्बा उन फिल्टर खे भले त ज़िंदा रखणु ॾियो, पर उहे ईअं महसूसु थियनि था जीअं कंहिं आसमानी जॻह ते रखियल मजाज़ी सिज। जवानी जी ख़्वाहिश इंसानी नफ़्सियात में ॻंढिजी वई आहे। जेकॾहिं उनजी सतह ते नज़र डुड़ाइजे त उहा ॼण त ज़ाहिरी ख़ूबसूरती जे तहफ़ुज़ जी कोशिशि नज़र अचे थी, पर जेकॾहिं उनखे ज़रे घटि तजियो कजे त उनजी ॻिची में इंसान जी नफ़्सियाती उलझन सां गॾोगॾु हिकु अणपूरो अहसासु पिणु समायल नज़र ईंदो। जॾहिं असीं पंहिंजी हक़ीक़ी शनाख़्त जा इनकारी थींदा आहियूं त उहो ई लम्हो आहे जिते मुआशिरो असां खां पंहिंजो ॾोह क़बूलु कराइण लाइ दॿाउ विझंदो आहे। मार्केटूं माण्हू जे निराश अहसासनि ते वापारु कंदड़ कारखाननि सां भरियल आहिनि, जेके कई हंधनि ते ज़िंदगी जा नवां राज़ खणी साम्हूं ईंदा आहिनि। हीअ क्रीम इस्तेमालु करियो ऐं ॾिसो जवान जिल्द, 2 गोरियूं वठो ऐं हल्कियूं झिरियूं ग़ाइबु, वग़ैरह वग़ैरह। उन साइंसी ऐं तिजारती दौर में इंसानी ज़रूरत खे उमेदनि जी गर्मी में बीहारियो वियो आहे ऐं उनजा ख़्वाब ॿीहर ख़रीदारी जे टोकन में ढकिया विया आहिनि। घटि जमार जो शौक़ु सिर्फ़ु ज़ाहिरी हयत ताईं महदूद न आहे, पर उहो इंसान खे अंदरूनी तरह बि वीरान कंदो आहे। जुवान ॾिसण जी ख़्वाहिश में केतिरा ई माण्हू पंहिंजे मन खे ॼण टोड़े छॾींदा आहिनि। हिकु तरफ़ मसनूई चमड़ी इंसान लाइ ख़ुशहाली जो कूड़ो तस्वर ॾिए थी त ॿिए तरफ़ उन्हनि कोशिशनि में असां इख़लाक़ी क़दर ऐं समाजी ज़िम्मेवारियुनि खे अलविदा करे छॾींदा आहियूं। घटि जमार जे हिन शौक़ जी असल मामले ते हिकु मिसाल पेश कयो वञे।
हिक मुहज़ब महफ़िल में जॾहिं हिकु शख़्स पंहिंजे मसनूई चहिरे खे मेकअप सां चमकाए नज़र अचे थो त हू जीअं ई ॻाल्हाइणु शुरू कंदो आहे संसां अंदरूनी ॿोली में अणपुरी ॼाण या आला असूलनि जी खोट ज़ाहिर थी वञे थी। उहो ई लम्हो आहे जिते इहो अहसासु थींदो आहे त जवानी रुॻो चहिरे ताईं महदूद न हूंदी, पर उहा असल में जज़्बनि सोचनि किरदार जी जूत में हुअणु घुरिजे। जेकॾहिं निटपिण जे शौक़ सचपच ज़िंदगी जे मंज़रनि में जानदार तन्ज़ ऐं मज़ाह पैदा कनि। असांखे ज़रूरत आहे त घटि ॼमार जो शौक़ु छॾण बदिरां असां अंदरूनी ख़ूबी खे अहमियत ॾियूं। शानदार सोच, सुठे दिमाग़ ऐं ज़िंदा दिलियूं अहिड़ा हथियार आहिनि जेके इंसान जी असल उमिरि ऐं हक़ीक़ी दिलकशी जो एतिराफ़ु कनि था। जेकॾहिं असां दिलि जो इंसाफ़ रखणु सिखी वञूं त दुनिया असांखे जवान न पर ख़ूबसूरत माण्हू सॾींदी। इंसान लाइ इख़लाक़ी सिख्या, मोहबत ऐं सचाई जो जौहर ई सही माना में उमिरि जे घुमसान जी जंग जो नतीजो ॾेई सघे थो। असीं कॾहिं बि उमिरि खां डिॼण खां परे रहूं, छो त पोढ़ो माण्हू कॾहिं कॾहिं वधि में वधि जवान हूंदो आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं लेखराज मेघवाड़ जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन